जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मौके ते गंबड़ में आशिक़ाने रसूल तरफां शानदार रैली कढी वई। वीडियो लिंक ते मौजूद है किशोर कुमार। जी त नाज़रीन, सॼे सिंध जी सॼी दुनिया में अॼु जश्न ईदुल मिलादुल नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको विलादत जो ॾिहाड़ो आहे इंतिहाई अक़ीदत ऐं जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। अहिड़ी रीति जेको आहे गंबड़ जे ईदगाह मोहल्ला खां मुख़्तलिफ़ मज़हबी जमातुनि पारां आशिक़े रसूल पारां साईं शफ़क़त अली शाह ऐं तारिक अली शाह जिलानी जी अॻवानी में ही जश्न मिलादुल नबी जी रैली कढी पई वञे। अचो त रैली में जेके शरीक आशिक़ाने रसूल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु मुंहिंजे आका, मुंहिंजे दादा, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी में इहो ई मैसेज आहे त तव्हां असां सभु महबूब सां मोहब्बत कयूं था, मुहबत सां महबूब सां इश्क कयूं था। अल्लाह उन जे हबीब जे सदक़े में असां निमाज़ी थियूं, सलाती थियूं, क़ुरान पाक पढ़ण वारा थियूं ऐं दुआ है अल्लाह खां त महबूब जे मीलाद जे सदक़े में असां सिंध सबूरीअ ते ख़ुशूसी करम फरमाए त जीअं असां पंहिंजो रिज़्क़ हासिल करे सघूं, ज़मीन पाणीअ खे जज़ब करे त जीअं असीं फसल काहे सघूं। जेके बि दोस्त मुतासिर थिया आहिनि उन्हनि जे लाइ इहो ई आहे त रब्बुल आलमीन उन्हनि जे माल में, रिज़्क़ में, बचन में बरकत रहमत अता फरमाईंदो। अॼु जो हिकिड़ो ख़ासि ॾींहुं आहे असां मुस्लमाननि लाइ। उन मुस्लमाननि लाइ असां इहो पैगाम आहे सिंध बलोचिस्तान वासियुनि लाइ, तव्हां जेके सैलाब जा मुतासिर आहियो, जंहिंजा घर तबाह थिया आहिनि, जंहिंजा फसल तबाह थिया आहिनि, परेशान न थियो। असांखे उमेद आहे, यकीन आहे आका करीम जे विलादत बासादत जिन भलारे ॾींहं सदके इंशाअल्लाह ताला तव्हां जल्द पंहिंजे घरनि में वेंदो ऐं जंहिंजा फसल तबाह थिया आहिनि असांखे उमेद आहे, यकीन आका करीम जे ज़ात मुबारक में तव्हांजे रिज़्क़ में बि बरकत पवंदी इंशाअल्लाह। सभिनी मुस्लमाननि जा अॼु बेड़ा पार आहिनि। सभ खां पहिरीं त तमामु आलम इस्लाम खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश थो कयां ऐं उन खां पोइ तमामु सभु दिलि जी गहराइनि सां ख़ुशी थी आहे। ऐं अॼु ॾिसो था त सभु आशिक़े रसूल जेके बि आहिनि उहे सभु हिन रैलीअ में शरीक आहिनि। तमामु घणी दिलि सां ख़ुशी थी। तव्हां जेको हिते मौजूदु जेके आशिक़ाने रसूल हुया उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणु इहो आहे अॼु जश्न मिलादुल नबी जे सिलसिले में जेकी रैली कढी वई आहे, हिन रैलीअ में जेको आहे ही ख़ुशीअ विचां जेको आहे अॼु हज़ूर जी सना बि करे रहिया आहिनि ऐं हिन रैली में झूमे बि रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु इहो आहे असांखे घुरिजे त जीअं साईं जन जी अॼु विलादत थी आहे, उन जी विलादत जे मौक़े ते असांखे घुरिजे त असां आलमे इंसानियत जी ख़िदमत कयूं ऐं प्यार ऐं मोहबत ऐं एकी ऐं ॿधीअ सां इंसान ज़ात जी ख़िदमत कयूं। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबड़।